वसण घोट शहनशाह जे गोद में सुखमनी रखियल जेका तव्हांखे ॾिसण में पोथी ईंदी आहे या सुखमनी सां और कोई कड़ी अची वियो ऐं कुझु पुछी विधई त ईअं चवंदा वञी सुखमनी पढ़ वञी भाई वॾेराम साहिब ईअं सुखमनी सुबुह जो 3 बजे पढ़ाईंदा 3 याद 3 खुलियल भाई साहिब ॿुधाईंदा श्री राम। तो सुखमनी में जेको ज्ञान भरियल आहे प्रभु कृपा उन ते बीज बोईंदासीं तॾहिं जो फल असांखे सुख थींदो। सुख जो साधन ज्ञान। उपजी प्रीत प्रेम रस मन तन अंतर ईश्वर उपजी प्रीत काथे उपजी असांजे हृदय में। हृदो सिंधी में जंहिंखे घटि चइजे दिलि चइजे राम। उन दिल में मन रहे थो। मन ख़्यालनि जो जमाव आहे मन सागर राम। उते मन में संसार जे प्रति जॾहिं बि ख़्याल उथे त उनखे चइबो आहे कामना। उहा कामना कंहिं विषय जी वासना हूंदी कंहिं इंद्री जे विषय जी वासना हूंदी उहा कामना और प्रभु लाइ प्रगट थिए उनखे चइबो आहे भावना। असांजे मन में उपजी प्रीत और प्रीत हली हली प्रेम जो रूप वठंदी। प्रेम हिकु व्यापक शब्द श्री राम। हा प्रीत व्यक्तिगत शब्द आहे सिक हिन सां और प्रेम हिकु व्यापक शब्द आहे। उपजी प्रीत प्रेम रस उन प्रेम में जेको रस ईंदो उहो चाह पैदा थिए प्रभु जे लाइ। प्रभु प्रेम आहे उन जे लाइ प्रीत पैदा थिए। वरी सावधानी वरी हेॾे शब्द अचे सिक में सार मिलंदो प्रेमनि खे प्रभु मिलंदो श्री राम। उपजी प्रीत प्रेम रस चाह जॾहिं चाह पैदा थियो मूंखे प्रभु मिले प्रेम प्रेम सिक में सार मोहबत में मौला इश्क में अलाह इहो सभु समायो। तो मन तन अंतर इही स्वा मन में माना ख्याल में मन में ख्याल में और तन माना इंद्रियों स्वा माना मकसद मतलब इहो थी प्रभु ॾिसां प्रभु ॿुधां प्रभु ॿोलियां श्री राम। सब में मुंहिंजो प्रभु बस कंहिंसां बि हलां प्रभु सां हलां कंहिंजी शेवा कयां प्रभु जी शेवा आहे कंहिंसां ॿोलियां प्रभु सां ॿोलियां मां दर्शन कयां सब प्रभु जो कयां सब प्रभु ई प्रभु आहे। मन तन अंतर बस जॾहिं प्रीत उपजी उन प्रभु जी तॾहिं मन में तन में इहो ई मक़सद थी वेंदो श्री राम।
नेत्रो पेख दर्श सुख हो। श्री राम अखियुनि सां ॾिसदे उन दर्शन सां सुख मिले। दर्शन सां सुख मिलियो मन बिगसे साध चरण जो। मन खे ख़ुशी थींदी संतनि जे वचननि जे ॿुधण सां, ज्ञान ॿुधण सां। श्री राम मन बिगसे साध चरण जो। भगत श्री राम यो प्रभु जे लाइ प्रेम जी रंगत असांखे अचे कंहिंसां ईंदी। भगत जना खे जेके संतन गुरनि जो ज्ञान ॿुधी करके राम पंहिंजे सतगुरनि जो मां तखलस छा रखियो आहे, गुरु सेवक न पर गुरु भगत। जेके गुरु जे मुख मां निकिरे उन ते हले उहो गुरु भगत। उन भक्तनि जे संग में मन तन में मूंखे प्रेम ईंदो, उहा रंगत ईंदी। रंग माना प्रेम। भगत जनान के बंतन रंग पर बिरला को पावे संग। कोई विरलो तो जंहिंखे मिले थो उहो पाण खे विरलो सम्झे। राम असां विरलनि में पाण खे सम्झण जो गुरु संतनि जो संग मिलियो आहे और उहा मन में तन में जेके वचन चए उन ते असांजो हलणु थिए, इहा रंगत चढ़े। श्री राम तंहिं लाइ भॻवान खे इहा प्रार्थना कनि था साहिब हिते सदके सदके अॼु असांजे जेको फोटो ॾिसूं था इहो 1958 में प्यारे शिवनदास 36,000 बंगलो वरितो। पाण खां वॾो भाउ गोविंद राम अकारी में नालो गोविंद राम सदाईं भठन जा प्रेसिडेंट भी थी रहा। कंहिं वक़्तु जतो हिन खां भॼी करके साहित्य में MA पास करे आया। उन वक़्तु राम ॿुधाईंदा उन जो पुटु मोहन, उहा रूपचंद जी घरवारी हिननि खई। उहो मोहन 1.5 साल जो। उहो मोहन उहो बणियो जो मां 77 में घुमण आयो। राम काई ॻाल्हि चईमांसि त मूंखे छा चई, साईं बाबा चई विया अबा लूंगी न बनिजे और सिनेमा ते हिकु बैरिस्ट्री पास वो सॼो जुम्बो पियो अथसि। वकालत जो फोटो रखियल अथसि, उहो फाइल हथ में अथसि। हिकु फोटो वॾो रखियो अथसि घर में। राम उन वक़्तु हीअ हस्ती त चयूं साईं बाबा उहो ॾींहुं थियो आहे हेॾे ताईं कछो पाईंदो सुम्हण में लुंगी। मूंखे बाबा सां हीअ अखर चया, मां ताईं वरी लुंगी न पाती आहे, न मां सिनेमा में वियो। गुरु भगत संदन माता चए पई
साईं बाबा खे जोर पियो ॾे। मां चवनि पई साईं बाबा हिन ते पीउ वारी दया कयोसि। साईं उहो पंधु परे माता चयो हाणे मोहन थो चए। जंहिं महिल इहो साईं बाबा चयो त मां चयोमांसि भला बाबा जो मूंखे दर्शन करायो। हे 1.5 साल जो न ॾिठो आहे पीउ। चई हा। राज सुपने में मां पंहिंजे पीउ जो दर्शन कयो। पोइ मां बुकड़ी ॾिठी, उन में के वचन लिखियल आहे। पुस्तकनि सां शौक़ु हूंदो, हर जाते में लिखियल हूंदा, ॾिसंदो। उन में लॻो मूंखे साहिब जी बाणी त हिनखे कुझु उहे लिखाए छॾियो हो जेको हे रोज़ पाठ करे। राम मां जेकर इहो ॿुधाए छॾियां, साईं बाबा शायदि पंहिंजे शेवक बणाइण वारनि खे जंहिंखे बणायो उनखे हिकु आनंद साहिब जी पौड़ी यादि कराईंदा। श्री राम हे मन प्यारिया, हे मन प्यारिया, हे मुंहिंजा मन प्यारा, तूं सदा सच संभाले। श्री राम हे कुटुंब तूं जो देखता, हे कुटुंब तूं जो देखता, चले नाही तेरे नाले। साथ तेरे चले नाही, तिस नाल क्यों चितलाइए। ऐसा कम मूले न कीजिए। मूले माना पहाड़, पहाड़ माना मन, मन माना ख्याल। यो ख्याल में न आनी जाए तो ये मुंहिंजा है। ऐसा कम मूले न कीजिए, अंत पछोताइए। राम सदगुरु का उपदेश सुन, जो होवे तेरे नाले। उपदेश होरे अचण जो, तू पंहिंजो पाण सां जुड़। सदगुरु का उपदेश सुन, जो होवे तेरे नाले। कहे नानक मन प्यारियां, तू सदा सच संभाले। मुंहिंजा मन तू सदा सच जो आसरो वठजांइ। जंहिंजे आसरे तू बीठो, जंहिंजे आसरे पृथ्वी हली रही आहे, जंहिंजे आसरे हर हिकु हली रहियो आहे। सच ही परमात्मा है। महात्मा गांधी सच ही परमात्मा है, सच ही आत्मा है जेको तोखे वेठी आहे हलाए। साहिब चवंदा एक बस दीजिए मखितायो, भगत जना के मन तन रंग। भक्तनि जे रंग में जेको गुरु जे वचननि ते हले थो, पर बिरला को पावे संग प्रभु जंहिंखे इहा कृपा करे। तॾहिं संतनि जे चरणनि में जो फोटो रखियल आहे। बाबा साईं हेॾो मां वेठा होॾो मोहन वेठो आहे, फोटो निकितो आहे। तंहिं लाइ एक बस माता कृपा करे दे। मया मन कृपा, मया मन माव, मया मन कृपा। श्री राम एक बस दीजिए कर मया। गुरु की कृपा से माथे बख्शिश मिले, मां उन खे जपिया सदाई मन में चवां पियो, बस चवां पियो। उनजी केॾी महिमा आहे नाम जपण वारनि जे। सॼो ही नाम जपण वारनि जी महिमा आहे संसार में जेका ॾिसो था। नेकी रूप मान नेकी। श्री राम जी महिमा जहिड़ो त कथण शुरू कां थो कंदो, सोचींदो पिया कयूं कीअं महिमा। अब्दुल्ला
अमुल आहे न जो मुल्ह आहे न तोर तोर जो मुल्ह थींदो न हेतिरी शइ हीअं ॾे न हुनजी तोर आहे न मुल्ह आहे वतुल न अमुल तव्हांखे मां कई न जाइ तव्हांखे मां कई न जाइ राम अॻे छा चवंदा सिंधी में बाबा मां कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां चई खणी चुप कर छा चवंदा चई खणी चुप कर चई चई केतिरी कहिड़े कहिड़े गुण जो वर्णन कयो केतिरी दया हुई और कहिड़नि कहिड़नि ते दया कयूं वर्णन कजे साईं जन खिम्या कई साईं जन खे कहिड़नि कहिड़नि दुखायो साईं जन केॾी केॾी खिम्या कई हिकु हिकु गुण ते मां खणा राम कीअं वर्णन थिए घणो किताब भरिजी वञे तव्हांखे उपमा कंहिं बि गुरू जी संत जी बाबा जेके मिटी मां सोन बणिया मिटी छा नथी सहे मिटी सुबुह जो उथो धरती ते मथो टेकियो धरती माता मूंखे धीरज ॾे अलाए छा छा मंत्र जेके खणी लिखियल आहिनि मां त ईअं चवंदा मां उहा ॻाल्हि ॿुधायां उथण सां धरती ते मथो टेके चइबो धरती माता धीरज बसि केॾो धीरज आहे केॾो उन्हनि संतनि धीरज कयो आहे धार्मिकता जे धरती ते कदम रखे धीरज पहिरियों सिखे मोट कयईं बसि खम खमंदनि खटियो हारायो होॾनि होॾ कए मोट ॾिने हारजी वई बसि चखियो ना चवंदनि हू जो साह सब्र जो जेको सब्र में रहस भरियल आहे रहस सब्र जो जेको रहस भरियल आहे उहो चवंदनि ना चखियो जंहिं चई वेठो मोट करे वेठो उहो रस न पाए सघंदा पर वक़्त ते छॾे ॾे मर्द थी वक़्त ते छॾे ॾे परमात्मा सभु कुझु ॾिसे थो वॾो न्यायकारी आहे तूं केतिरो न्याय ॾेई सघंदे अलाह मत लाणो चुकंदो हुजे तुंहिंजो वरी मोट में वधाए न विझे राम राम इन विषय ते ॾींहं लॻी वेंदा तंहिं लाइ तव्हांखे मां कही न जाइ नानक रहिया सर्व समाज असां सभिनी जे हृदय में संत वेठो आहे चलो कोई गुण खणी वञूं बसि जंहिं बि भावना सां चऊं हे चोॾस मल्हाइजे थी कुझु ॿुधाइण जी ज़रूरत न आहे चुप करे वेहूं अची ऐं धीरज रखूं आस्ते आस्ते पंहिंजा कम असां पाण ई थींदा वेंदा दुख लहंदा वेंदा कामनाऊं पूरियूं थींदियूं इन भावना सां असां आयासीं छो त संसारी आहियूं असांजी कामना संतनि गुरनि में न रखंदासीं पर जेका मन में पई हुजे उहो संत बहितर ॼाणनि था असांखे इहा पक हुजे पोइ मूंखे ॿुधाइजो ॿी चोॾस साईं असांजो हे कमु थियो साईं असांजो हे कमु थियो बिना ॿुधाइण हाणे साईं आज़माइण शुरू कयूं ऐं बसि चुप करे वेहो जंहिं संत दर आयो बहितर ॼाणे तो मां ॾे छो आयो ज़रूरु ॿुधाइजो कोई न कोई मूंखे ॿुधाए अचे हा साईं असां हीअ खणी आयासीं राम हा नानक रहिया सर्व समाज
श्री राम जय राम राम जय राम जय राम ये संतन में असांजे सिंधी क़ौम में रवाज आहे न पलो पाइण जो न हिननि मौक़नि ते पलो न पए हाणे पलो पाइण शुरू कयूं त ॾाढा थोरा रहंदा हिकु ॿिए खे ॾिसी कामना कंहिंजी न आहे छो न हुजूं असां संतनि में न भॻवान गुरू संतनि खे न ॿुधाईंदासीं पर उन पलो में जेको असां ॾिबो आहे त पेटी में तव्हांजो सभु कुझु पियल आहे तव्हां सभु कुझु विधो आहे ईअं न आहे त मुंहिंजे अॻियां न रखियो आहे त कंहिं न विधो आहे सभिनी पेटी में विधो आहे हा राम राम हा मुंहिंजा प्यारा हा मुंहिंजा प्यारा हा मुंहिंजा प्यारा 1998 में 1000 खां मथे संगत अचणु शुरू थी 1988 में VIP रोड थियो फेब्रुआरी में अंग अखरनि माण्हू हर शइ ज्ञान असांजी पेटी संभालींदो आहे ॼण ॿिए पेटी खणी आयो मुंहिंजो पुटु 1000 माण्हू थिया घणी केश थी 10,000 रुपया थिया न घाटो त न आहे न वेठो हूंदो घणो करे पहिरें बि ॾिठो पर चयोमांसि हा पंहिंजो नसीब खणी था अचनि ॾेई था वञनि बरकत वधाए था वञनि भुल न अचे बाक़त वई हुनखे पकड़नि अॼु इहे 10,000 काॾो आया पेटी में 1000 ख़ल्क आई उनजा आया ज़रूरु न आहे हर हिकु 1000 विधो या 100 विधो उनखे खाईंदा के ॾींदा एॾे ध्यानु ॾींदा एॾे ध्यानु कयईं त हे खाए थो ॾे अथो त बकरी के खाईंदा के ॾींदा छा हा अरे खाइण वारा हूंदा तॾहिं ॾियण वारा मोकिलींदो न साईं सियाणो थी न साईं ख़र्च वधाए चई बिना ख़र्च कीअं अरे साईं मोकिलींदो त मां हलाईंदुमि न ख़र्च बसि उहा ई ॻाल्हि आहे हा मुंहिंजा प्यारा त सभिनी जो पलो पियल आहे बसि ईअं सम्झो तव्हांजो सभिनी जो ॾिनल थोरो मन में रखी वियो बसि संत बहितर ॼाणे अन बोलत ई जानत हा हे कीअं कमु करे रहियो आहे मां त कॾहिं कोन अरदास कई आहे साईं राहे वठिजांइ न कंहिं दुख जी न सुख जी मुंहिंजो जीवन त ईअं गुज़रियो आहे कीअं सॼो लकाव आहे बसि हिन किताब खे पढ़ो छॾो बसि बोल गुरु नानक देव गुरु सतगुरु धाई वसण घोट शहनशाह पारूशाह सार रात बाबा वसण घोट जे पर पोटरे जो पोटो छा साईं आत्माराम पर पोटो और पोटे जी वर्सी मल्हाइण विया चेतन राम जी चेटी चंड ते 5 साल खां हुते नेम रखियो अथऊं हर साल कोई न कोई वेंदो त साईं खे मनाए आया उहो मेलो कंदा मथां चेटी चंड ईंदो उन लाइ राति साईं कालीराम जो हुते सत्संग हुयो चोॾस ते वसण घोट ते श्री राम ऐं असांजे सभिनी संतनि जे ॿारनि में जेतिरो संगीत हिन प्राप्त कयो आहे प्रभु कृपा करे गुरुमुख साईं जो शौक़ु हुयो मुंहिंजी दिमाग़ी तयारी हुई ऐं हिन उस्तादी सिखी श्री राम
एक शब्द के खणी घंटा हलाए पे पंहिंजी मर्ज़ी सां या पाण आयो वसे पियो वसण घोट सभिनी जी दया करे सभिनी जी शहनशाह पारूशाह साहिब सतगुरु साईं खोताराम साहिब सच्चे साईं सतराम दास अमर शही साईं कंवराम सखी शहनशाह बाबा राम मुछड़ी माता साहिब सर्व संतन महात्मा सर्व संतन को पे साधव पुरुष अवलाग करो